सभी दोस्तन के भलीका सिंध हेल्प जे चैनल ता हाल ही में एक सर्वे के मुताबिक अमेरिका जो हेस्ताई मकबूल तरीन सदर इब्राहिम लिंकन है उन जे इंतकाल के 150 साल का मथे अरसो थी चुको है। पोइ भी उनके अमेरिका जो कामयाब तरीन सदर होने जो एजाज हासिल है। वो उन जे करे त हू पांजी अज़म हौसले और बुलंद इरादन जे करे दुनिया में सुञातो वने थो। जी दोस्तों, अज असां इब्राहिम लिंकन जी प्रोफेशनल या सियासी जिंदगी के बारे में नथा ॻाल्हायूं, बल्कि इब्राहिम लिंकन पांजी जिंदगी में एक सुठो पी भी रहो है। पांजे बार जी तालीम और तरबियत लाए केतरो फिक्रमंद हो, वो सबूत असांखे उन जे एक खत मां मिले थो। वो जबरदस्त शहकार खत हुन पांजे पुट जे उस्ताद दे लिखियो, जेको मुखे लगो त सिंध हेल्प जे ॾिसंदड़न जे वालिदैन और उन्हनि जे पुटन के भी जरूर पढ़ण घुर्जे। असां तव्हां लाइ सिंध हेल्प जे चैनल ते उन दमदार खत के हिन वीडियो में शेयर करियूं था। ही खत जेकॾहिं तव्हां गूगल कंदा त अंग्रेजी में भी मिली वेंदो। उन जो लिंक हिन वीडियो जे आखिर में भी रखियो है। अचो त वीडियो शुरू करियूं। इब्राहिम लिंकन पांजे पुट जे टीचर दे खत में लिखे थो त मुझे पुट के उहा ताकत अता करण जी कोशिश कर जीअं ही हर इंसान जी ॻाल्हि ॿुधे। उन सां गॾु उहो ॿुधाइजांसि त जेको कुछ भी ॿुधो अथई उनखे सचाईअ जी कसोटीअ ते ॻोल्हे परखे ऐं पोइ जेकॾहिं दुरुस्त हुजे त उन ते अमल करे। उनखे दोस्तन लाइ कुर्बानी ॾियण सेखार। उनखे सेखार त उदासी गम में कीअं मुस्कुरायो वेंदो आहे ऐं उनखे उहो बि सेखार त जेकॾहिं अखियुनि में लुढ़क अचनि त उनखे वाहिण में को बि शर्म या ऐब नाहे हूंदो। उनखे उहो बि सम्झाए त मनफ़ी सोच रखण वारनि माण्हुनि खे कंहिं बि ख़ातिर में न आणे ऐं तमामु घणे मिठनि ऐं खुशामद करण वारनि खां बि वधीक होशियार रहे। उनखे उहो बि सेखार त पंहिंजे जिस्मानी ऐं ज़हनी सलाहियतुनि जो बहितर मुआवज़ो वसूल करे, पर कॾहिं पंहिंजे रूह ऐं दिल खे विकिणण जी कोशिश न करे। उनखे उहो बि सेखार त गोड़ ऐं वॾे वाका कंदड़ अवाम जे मेड़ जे ॻाल्हियुनि ते कॾहिं बि ध्यानु न ॾिए। जेकॾहिं हू सम्झे थो त सही आहे त पोइ हू पंहिंजी जॻह ते क़ाइम रहे, मज़बूत थी बीह रहे। तव्हां उन जा टीचर आहियो, उन सां शफ़क़त सां पेश अचो, पर कॾहिं बि उन खे प्यार ऐं ग़लति दिलासा न ॾिजांसि, छो जो उहो यादि रखजां कचे लोह खे ई ॿरंदड़ बाह फौलाद ठाहींदी आहे। उनखे उहो सिखणो पवंदो त हर शख़्स खरो नाहे हूंदो, पर उनखे उहो ॿुधाइजां त हर गुंडो बदमाश जे मुक़ाबले में हिकु हीरो भी हूंदो आहे। हर ख़ुदगर्ज़ सियासतदान जे मुक़ाबले में हिकु दोस्त भी हूंदो आहे, पर तूं उन हसद खां परे रह। जेकॾहिं तूं करे सघीं त उनखे ख़ामोश टहकनि जे राज़नि जे बारे में भी ॿुधाइजां। उनखे उहो बि सिखणु घुर्जे त कंहिं बदमाश जो मुक़ाबलो करणु सभिनी खां सवलो कमु हूंदो आहे। जेकॾहिं तूं उनखे ॿुधाए सघीं त किताबनि जे सहर जादूअ जे बारे में ॿुधाइजां, पर उनखे एतिरो वक़्तु ज़रूर ॾिजां त हू आसमान ते उॾामंदड़ पखियुनि जा दाइमी राज़, माखीअ जे मखियुनि जो सिज सां तालुक ऐं जबलनि मां चीर जी निकिरंदड़ गुलनि ते बि गौर करे सघे। उनखे ॿुधाइजां त स्कूल में नक़ल करे पास करण खां बहितर आहे फेल थी वञणु। उनखे ॿुधाइजां जेकॾहिं सभु चवनि त तूं ग़लति आहीं तॾहिं पंहिंजे ख़्यालनि ते पूरो यकीन रख। जी दोस्तों, ही ख़त तव्हांखे कीअं लॻो? हिन मां तव्हां छा सबक़ वरितो? तव्हां मूंखे कमेंट करे ज़रूर ॿुधायो। जेकॾहिं तव्हांखे वीडियो पसंदि आयो आहे त लाइक कयो, पंहिंजे दोस्तनि ऐं फैमिली सां शेयर कयो। जेकॾहिं तव्हां नवां आहियो सिंध हेल्प जे चैनल ते त उनखे सब्सक्राइब कयो, जीअं असांजा ईंदड़ लाइफ चेंजिंग वीडियोज़ मां फ़ाइदो हासिल करे सघो। वीडियो ॾिसण लाइ तव्हांजा लख लख थोरा।